अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भलीकार मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में पाण हुकूमत जो मुद्दो जो ख़त्म पियो थिए ऐं इलेक्शन ॾांहुं पाकिस्तान के जो वधण घुर्जे उन हवाले से जिक्र कंदासीं। वज़ीर आज़म बार बार पंहिंजी तकरीरुनि में इन ॻाल्हि जो जिक्र करे चुको है त अगस्त में हुकूमत की मुद्दत ख़त्म पई थिए ऐं निगरान हुकूमत जेका है उहा अगस्त में अची वेंदी। पर निगरान वज़ीर आज़म केर थींदो, इन हवाले से हिन वक्त ताईं के भी नाला सामूं न आया आहिनि, का मुशावरत न थी आहे। ॿिए पासे इन माहौल में इलेक्शन जूं तैयारियूं नज़र ईंदियूं आहिनि। हिकु मफ़रूज़ो इहो बि आहे त इस्टेब्लिशमेंट समेत नून लीग भी इहो चाहे थी त हुकूमत जो मुद्दो जेको आहे उनखे हिकु साल ताईं वधायो वञे त जीअं मुआशी बहितरियूं या मुआशी सूरत हाल है उनके बेहतर कयो वञे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त अक्टूबर या नवंबर ताईं मैक्सिमम इलेक्शन थी वञे, पोइ जेका नई हुकूमत अचे उहा अची IMF सां ॻाल्हियूं बि करे ऐं मुआशी जेके फ़ैसिला उनखे वठणा आहिनि उहे बि वठी सघजनि। पाण इन ई सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। मूंसां सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार शाहीन कुरैशी साहब टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। शाहीन साहब, बहुत शुक्रिया। फरमाइएगा कि आप समझते हैं कि वजीर आजम जो बयानात दे रहे हैं कि अगस्त में हमारी मुद्दत ख़त्म हो जाएगी और अक्टूबर या नवंबर में इलेक्शन होने हैं, क्या आपको हैरानगी होगी अगर अक्टूबर या नवंबर में वक्त पर इलेक्शन हो जाए? जी, बात यह है कि अगर अक्टूबर या नवंबर पे इलेक्शन नहीं होंगे तो ये बड़ा गलत होगा, बदकिस्मती होगी, क्योंकि मुल्क के आइन के उससे डिविएशन या उससे इनहराफ या उससे खिसकना जो है, इसकी जो है किसी भी जमहूरियत पसंद ने हमायत नहीं करनी और ना ही जमहूरियत पसंद सियासी जमातें करेंगी। और आज जिस तरह के आप देख रहे हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है उनका मौक़िफ़ है, उन्होंने जो है दुबई में भी नवाज शरीफ से मुलाकात में इन्हीं इम्कानात पे बात की थी और उसके अलावा भी उन्होंने सबसे पहले ऐलान करवा दिया था नबीस कमर साहब से 8 अगस्त का, ताकि 90 डेज मिल जाएं। तो अब तो प्राइम मिनिस्टर ने भी तकरीर कर दी है, क्योंकि देखिए इवन नून लीग को भी, जमहूरियत को भी, पाकिस्तान को भी, पाकिस्तान पीपल्स पार्टी को भी, ANP को भी, सबको ये ज़रूरी है कि जो भी पिछला तजर्बा 4.25 साल का हुआ, उसके बाद जो माशी बदहाली की हालत थी, जिस तरह IMF के मामलात थे, जिस तरह दिवालियापन का खतरा सर के ऊपर बैठा हुआ था, और इसी वजह से जब ये इसके अंदर थोड़ा सा एक रिलीफ का टाइम मिल रहा है, इस वक्त आइन भी बचेगा, इस वक्त इलेक्शन भी होने चाहिए, इस वक्त एक सियासी मैंडेट की ज़रूरत है, क्योंकि मुस्तकबिल के अंदर भी जो है इक़्तिसादी पॉलिसी साजी की ज़रूरत है, कानून साजी की ज़रूरत है, इस्लाहात की ज़रूरत है। अदालतों के अंदर आप बहरान देख रहे हैं, जुडिशरी जो सीनियर जुडिशरी तकसीम है, आज भी आप देख लें तो बंदयाल कोर्ट और जो है ना फायजीसा के अंदर तकसीम है। तो कहने का मतलब है कि पाकिस्तान एक ऐसे धारे पे गया है जहां खुद जनरल बाजवा ने एतराफ़ किया था कि हम मुदाखलत करते रहे। उनका लफ्ज़ है एक इंटरव्यू के हवाले से जिसकी आज तक तरदीद नहीं आई कि हम भी खुद जो हैं यूथिए बन गए थे, जर्नैल भी, तो वो हुआ था। ये उनका को अभी तक गैर तरदीद शुदा बयान है। तो लिहाजा उन्होंने जब ये कहा गया कि अदलिया से आपका क्या शिकवा है, उन्होंने कहा अदलिया से क्या शिकवा करें, हमारे तो अपने जर्नैल यूथिए बन गए थे। तो जो वो सारा कुछ हुआ है, अब उसकी इस्लाह का चैप्टर शुरू होता है। इस्लाह यही होगी कि आवाम से एक पुरअमन और जो है गैर जो है जानिबदाराना इलेक्शन करके मैंडेट ले, इसके अंदर तमाम इदारे अपनी अपनी हदूद के अंदर रहें और पाकिस्तान के साथ और पाकिस्तान के अवाम के साथ वाबस्तगी करके कानून साजी करें, चाहे वो अदालती जो हैं इस्लाहात हैं, चाहे वो अवाम के भले की इस्लाहात हैं, चाहे वो गैर पैदावारी खर्चों को कंट्रोल करना है, चाहे वो IMF जैसे ममालिक के साथ इस मुश्किल कंडीशन से और कर्जों से निकलने के लिए कौन सा रास्ता जो है इख्तियार किया जाएगा, कौन से अगर ये ज़रई इनकलाब और सब्ज़ इनकलाब की बात करते हैं और जिसमें आर्मी चीफ को भी इन्होंने मेंबर बनाया है, तो वो जब तक पूरे पाकिस्तान की तमाम सियासी जमातों को एतमाद में नहीं लेंगे तो पाकिस्तान की सरजमीन के ऊपर ज़राअत उगनी है।
تو جتنے بھی پاکستان کے صوبے ہیں، جتنے اضلاع ہیں، جتنے بھی زمینیں ہیں، وہاں کے لوگوں کی شمولیت کے بغیر جو ہے زرعی انقلاب نہیں آئے گا۔ ابھی جو شاہین صاحب وفاقی یہ وزراء فرمائیے کے گا ساتھ بیٹھ کر شاہین صاحب یہ فرمائیے گا کہ آپ پاکستان کے اس وقت جو سیاسی حالات دیکھ رہے ہیں اس کے مطابق آپ یہ کہہ سکتے ہیں کہ اس وقت سیاسی پارٹیاں اپنی الیکشن جو سرگرمیاں ہوتی ہیں وہ شروع کر چکے ہیں، پاکستان میں الیکشن کا ماحول جو ہے وہ جڑ چکا ہے اور نگران سیٹ اپ کی تیاریاں ہیں، ان ساری باتوں میں سے کوئی باتیں آپ کو پاکستان میں ہوتی ہوئی نظر آ رہی ہیں؟ یہ الیکشن شیڈیول سے پہلے کی جو تیاریاں ہوتی ہیں، سچی بات میں اگر کروں، مجھے یہ لگ رہا ہے کہ تمام سیاسی جماعتیں اپنے اپنے فنڈز اکٹھے کر رہی ہیں، کیونکہ ایک سب سے بڑی مسلمہ حقیقت یہ ہے کہ پاکستان کا جو الیکشن ہے وہ کہلاتا تو جمہوری ہے، لیکن وہ عمرہ کا اور ریلیز کلاس کا اور بہت زیادہ جو ہے نا کروڑوں روپے کی نشستوں کا الیکشن بن چکا ہے، تو جس کے اندر سیاسی جماعتیں بھی اقتدار حاصل کرنے کے لیے بڑے بڑے سرمایہ اکٹھی کرتی ہیں۔ پی ٹی آئی نے پچھلے ساری سیاست جو ہے جو لوگوں کو اوبلائج کیا، کنسٹرکشن انڈسٹری کو یہ جو 3 بلین ڈالر دیے گئے، وہ یہی ساری گیم ہوتی ہے۔ اس وقت تک تو ابھی یہ نہیں ہوگا، دیکھیے پی ٹی آئی تو ٹکٹیں دے چکی ہے، باقی لوگ جو ہیں وہ انتظار کر رہے ہیں، خاص طور پہ پیپلز پارٹی کے سندھ تو ان کا انٹیکٹ ہے، کے پی میں بھی وہ کام کر رہے ہیں، بلوچستان میں سب سے اچھا رزلٹ ان کا اب آیا ہے، تو اب پنجاب کے جنوبی پنجاب میں وہ کافی کام کر چکے ہیں، اب سینٹرل پنجاب رہ گیا ہے۔ نون لیگ آلریڈی ٹکٹیں دے چکی تھی یہاں پہ جو پچھلا الیکشن ہو رہا تھا، تو یہ ایک طرح کی تیاریاں اس طرح سطح کی تو ہوئی نہیں ہیں، اور نون لیگ کے پاس کینڈیڈیٹ بھی ہیں پنجاب میں، کیونکہ سندھ کے اندر نون لیگ کا کوئی ایسا خاص معاملہ نہیں ہے، نہیں بلوچستان میں وہ ڈاکٹر مالک وغیرہ کے ذریعے وہ الائنس میں الیکشن جا کے لڑیں گے، تو کے پی میں ہے وہ میر مقام کے ذریعے لگے ہوئے ہیں۔ تو کہنے کا مقصد ہے کہ میں یہ سمجھتا ہوں کہ الیکشن کے اعلان کے بعد ہی ہوگا، لیکن ایک بات جو آپ پوچھنا چاہ رہے ہیں میں سمجھ رہا ہوں کہ یہاں پہ یہ بات جو چل رہی ہے در حقیقت وہ یہ چل رہی ہے کہ موجودہ سیاسی جو 12-13 جماعتیں ہیں وہ ڈسکریڈٹ نہیں لیں گی کہ ہم نے بر وقت آئین کے مطابق الیکشن نہیں کرائے، اور وہ اپنا حکومت کو ختم کر دیں گی اگست کے اندر، جس طرح کے شہباز شریف نے بھی اعلان کر دیا، ٹھیک ہے، لیکن بعد میں یہ کہا جا رہا ہے کہ جس طرح آئین کے اندر جو ہے مردم شماری کا معاملہ ہے، اور مردم شماری جب کہ ہو چکی ہے تو اس کے لیے نئی جو ہوگی سیٹیں تشکیل دینے کا مرحلہ الیکشن کمیشن کی آئینی ذمہ داری بن جائے گی کہ جب نیا جو ہے مردم شماری نئے سینسز آ جائیں تو اس کے مطابق حلقہ سازی جو ہے دوبارہ ہونی چاہیے، تو وہ اس کے لیے بھی یہی بات ہوتی ہے کہ یہ مہینہ 1.5 مہینہ 2 مہینہ زیادہ لگ جائیں تو وہ الیکشن کمیشن کو اختیار آئین میں دیا گیا ہے کہ وہ اگرچہ 90 دن ہیں لیکن الیکشن کمیشن اپنے انتظامات کے سلسلے میں آگے پیچھے کر سکتی ہے کہ نئے جو ہے حلقہ بندیاں کر لیں، اس پہ اعتراضات طلب کر لیں اور اعتراض کو دور کر کے، اور دیکھیے کوئی بیسک ڈھانچہ تو حلقہ بندیوں کا بدلنا نہیں ہے، اور جو آبادی کے بڑھنے کے امپیکٹ ہیں، اثرات ہیں، ان کو اکاموڈیٹ کرنا ہے، شاہین وہ صاحب یہ کرنے فرمائیے کے گا بعد شاہین صاحب یہ فرمائیے گا کہ آپ سمجھتے ہیں کہ نون لیگ الیکشن کے لیے تیار ہے، کیونکہ اگر وفاقی حکومت میں جو شامل اہم پارٹیاں ہیں ان میں اگر کوئی ایسی پارٹی ہے جو الیکشن کو تھوڑا سا ڈیلے کرنا چاہتی ہے تو وہ نون لیگ ہے، آپ کیا سمجھتے ہیں کہ وزیر اعظم ان کا ہے، اس کے باوجود بھی یہ اتنے ڈرے ہوئے کیوں ہیں الیکشن سے؟ کیا وجوہات ہو سکتی ہیں؟ دیکھیے جی، انہیں یہ معلوم ہے کہ جو پچھلے الیکشن ہاری ہے نا نون لیگ، جو ضمنی الیکشن ہارے تھے جس میں انہوں نے ٹکٹ جو ہے پی ٹی آئی کے لوگوں کو جو علیحدہ ہونے والے تھے انہیں دیے تھے، اس کے بعد سے جو ہے نون لیگ کا یہی سلسلہ چل رہا ہے کہ ان کا اعتماد بحال نہیں ہوا، اور اس کے اندر جب وہ نئے عناصر ایڈ کرنا چاہتے ہیں تو انہیں یہ کہا جاتا ہے کہ جب نواز شریف آئیں گے تو ایک امیج یہ ہے کہ ان کا ووٹ بینک ہے اور چوتھی دفعہ کے وزیر اعظم کی وہ کمپین کریں، اور جو ہے جی اس نے بڑی سڑکوں کا جال بچھایا ہے اور یہ کیا ہے اور اورنج ٹرین کہی ہے، لیکن لوگ یہ بھی تو کمپین جب ہوگی کہ کیا ملک کو انفراسٹرکچر جو ہے ولایت کے امریکہ کے انفراسٹرکچر کا چاہیے کہ ان کے پیٹ میں 2 دانے بھی ڈلنے کی ضرورت ہے،
جو اس وقت ملک کے عوام کا مسئلہ ہے، مہنگائی اور جو ہے 2 وقت کی روٹی پورا کرنا، اور جو بے روزگار ہیں ان کو روزگار دیں، علاج دیں، تو بنیادی مسائل سے پاکستانی معاشرہ ہے. تو اس لیے نون لیگ ڈرتی ہے کہ جو ہے کیا وہ خاطر خواہ نقصان پی ٹی آئی کو ہو چکا ہے، کیا ارینجمنٹ وہ استحکام پارٹی سے کریں گے، کیا استحکام پارٹی ان کا بھی ووٹ ڈیوائڈ تو نہیں کر دے گی. تو وہ ابھی جو ہے کوئی فیصلہ سازی کر نہیں پا رہے ہیں، اور چوتھی دفعہ ان کے خواب ہیں کہ جی وزیر اعظم بنا کے پھر بعد میں شہباز کو لے آئیں گے یا کیا کر لیں گے. لیکن یہ کوئی فرد سے ریلیٹڈ معاملات نہیں ہیں. پاکستان کو اس وقت ایک مینڈیٹ کی ضرورت ہے. پاکستان کے عوام ایک فیصلہ کرے، اور الیکشن جو ہے وہ غیر جانبدارانہ اور ایماندارانہ ہونے چاہیے. اس کے بعد جو ہے پالیسی سازی ہو، اور اس میں 5 10 15 سال جو کا تسلسل پالیسیز کا ہو، اور پاکستان جو ہے حقیقی معنوں میں ان جو ہے معاشی بدحالیوں سے اور ان سے نکالنا ضروری ہے. ورنہ تو اگر کوئی چوتھی دفعہ وزیر اعظم بن جائے اور بعد میں اس کو جو ہے ڈنڈوں سے یا جوتوں سے اتارا جائے، تو اس کا کوئی بھی متحمل نہیں ہو سکتا. اور سب سے زیادہ تو نقصان پاکستان کے عوام کا ہو رہا ہے. تو عوام جب اتنا پستے کیونکہ 4.25 سال جو ہیں پی ٹی آئی چیئرمین کی حکومت کے دور میں بھی عوام کے ساتھ تو کوئی اچھا نہیں ہوا. اگر یہ بھی 15 مہینے اچھے نہیں گزرے تو پچھلے بھی 4.25 سال اچھے نہیں گزرے. اور اگر آگے بھی کوئی حالات ایسے نہ ہوئے تو پاکستان کے عوام کے حالات اتنے برے ہیں کہ یہاں پہ کوئی بھی سیاسی تحریک، خود رو تحریک بھی اٹھ سکتی ہے، کیونکہ تمام ٹیکسز جو ہیں وہ انڈائریکٹلی عوام کے اوپر لگائے جاتے ہیں. گندم روزانہ اگر 5 روپے کلو مہنگی ہو رہی ہے تو یہ لوگ کب تک برداشت کر لیں گے؟ شاہین صاحب یہ فرمائیے، شاہین صاحب یہ فرمائیے گا کہ طاقتور حلقوں میں آپ کی نظر میں اس وقت کون اگلا وزیر اعظم جو ہے وہ مناسب ہوگا؟ کیونکہ مختلف پارٹیاں اپنے اپنے وزراء اعظم کے کینڈیڈیٹ سامنے لا رہی ہیں. جس طرح پاکستان پیپلز پارٹی بلاول بھٹو کا نام لیتی ہے، نون لیگ کی طرف سے اب 3 کینڈیڈیٹ ہو گئے ہیں، ایک شہباز شریف، دوسرا نواز شریف کی چوتھی مرتبہ وزیر اعظم بننے کی باتیں ہو رہی ہیں. مریم نواز خود کو وزیر اعظم کہتی ہیں. تحریک انصاف کے جو رہنما ہیں اور جو چیئرمین ہیں وہ خود کو وزیر اعظم کہتے ہیں. تو اس تمام سینیریو میں طاقتور حلقے کس کو اپنا فیوریٹ سمجھتے ہیں؟ دیکھیے جی، 2 باتیں. اگر طاقتور حلقوں کے مطابق دیکھا جائے تو طاقتور حلقوں کے اندر تقسیم رہے گی. نواز شریف صاحب کو یہ سوچنا چاہیے کہ پاکستان زیادہ ضروری ہے، کہ ان کا جو ہے چوتھی دفعہ وزیر اعظم بننا ضروری ہے. اور طاقتور حلقوں کے ساتھ جو ہے عملی طور پر اس وقت انگیج ہیں شہباز شریف. اور نہ ہی اور وہ جو بات ہوگی جو کہ سابق چیئرمین پی ٹی آئی نے اسٹیبلشمنٹ پر جو حملہ آور ہوئے ہیں، ان کی تنصیبات پر حملہ ہوئے ہیں، جس طرح ان کو میر جعفر اور میر صادق غدار اور اس طرح کے القابات سے نوازا، اور جس طرح ان کے شہداء کی توہین کی گئی، وہ ہمارے شہداء ہیں اصل میں تو. لیکن بات اصل میں یہ ہے کہ نہ تو مریم اور نہ ہی نواز شریف جو ہیں اس طرح نیمنگ شیمنگ کر چکے ہیں جرنیل کی، اور وہ 2017 میں ہٹائے گئے تھے کہ وہ اس پہ اتنے مطمئن نہیں ہوں گے. دوسرا ایک اور تقاضا ہے جو اگر آپ جائزہ لیں موجودہ صورتحال میں، اگر اسٹیبلشمنٹ کے نقطہ نظر سے آپ دیکھیں تو ایکٹیو آدمی شہباز شریف ہے. نواز شریف اس طرح متحرک آدمی نہ پہلے تھے نہ آج ہو سکتے ہیں جس طرح 15 مہینے موجودہ اسٹیبلشمنٹ دیکھ چکی ہوگی. تو شہباز شریف کی ایک اور بھی میں تعریف کروں گا کہ جو بہت بڑا فرق ہے مریم نواز شریف یا نواز شریف کی سیاست کے برعکس، کہ وہ تبدیل ہونے کی صلاحیت رکھتے ہیں. آپ کل جو انہوں نے تقریر کی ہے اس میں آپ نے سنا ہے کہ انہوں نے بلاول کو جو ہے اقتصادی بدحالی کو دور کرنے میں وزیر خارجہ کے کردار کی بھی تعریف کی ہے. تو انہیں انگیج کر کے، اور انہیں یہ معلوم ہو چکا ہے کہ کوئی پاکستان کی سیاسی جماعت یکا و تنہا یہاں کے اتنے مشکل حالات ہیں انہیں حل نہیں کر سکتی، نہ ہی مینڈیٹ کا وہ منظر نظر آ رہا ہے. تو اس کے اندر جو سب سے زیادہ جو ہے وہ کمپٹیشن آتا ہے، وہ اگر پنجاب کے اندر جنوبی پنجاب میں کوئی اچھا رزلٹ لے لیتی ہے پیپلز پارٹی، سندھ کے اندر تو وہ اوور ویلمنگ آئیں گے. اور تھوڑا سا کے پی اور بلوچستان میں حصہ لیں
تو وہ میدان کے اندر بلاول کے لیے ایک رن بنتا ہے، بالکل بنتا ہے، کیونکہ اس کے اندر آگے پھر الائز آئیں گے کہ بلوچستان عوامی پارٹی کو لائیں، اے این پی کے ساتھ کیا بات کریں، سندھ کے اندر انہیں حکومت دے کے کراچی کے اندر حکومت میں شمولیت کر کے بھی وہ وہاں پہ ایم کیو ایم کی اگر 2-4 سیٹیں ہیں انہیں بھی لے سکتے ہیں. تو ایک فیکٹر وہ ہے. شاہین صاحب آخر میں یہ فرمائیے گا کہ آپ پنجاب کی سیاست کو بڑا قریب سے دیکھتے ہیں، تو نون لیگ اگر الیکشن میں جائے گی تو کس نیریٹو کے ساتھ جائے گی؟ جس طرح نواز شریف کو ہٹانے کے بعد ووٹ کو عزت دو کا ایک نعرہ نون لیگ سامنے لے کر آئی تھی، تو اب ان کے پاس کیا ہے عوام کو بتانے کے لیے اور ووٹ حاصل کرنے کے لیے؟ دیکھیے، ووٹ کو عزت دو کا نعرہ تو جو ہے وہ ان کے گلے پڑ سکتا ہے، لہذا وہ تو بنتا ہی نہیں ہے، اس لیے کہ ووٹ کو عزت دو کے بعد ایک سال وہ خاموش رہے. پی ڈی ایم بھی بلاول نے بنائی تھی تو مریم ان سے ملاقات بھی نہیں کرتی تھی جب وہ لاہور بلاول ہاؤس آ کے بیٹھے رہتے تھے. تو اس کی تشکیل جو ہے پی ڈی ایم کی وہ بلاول نے کی تھی، جسے پھر بعد ازاں نکال دیا گیا فضل الرحمان اور شاہد خاقان عباسی اور مریم کے ذریعے، کہ وہ کہتے تھے کہ ہم نے نہ دھرنا دینا ہے نہ استعفے دینے ہیں. لیکن جہاں تک میں سمجھتا ہوں کہ مسلم لیگ کا اپنا ووٹ بینک رہا ہے، یہاں پہ ہے بھی، جو کہ پاپولر ووٹوں کے ذریعے متاثر ضرور ہوا، اور سابقہ پی ٹی آئی کے انفلوئنس کے بارے میں کہ وہ کس طرح ہوگا، کیا ان کے پاس منتخب مطلب جو الیکشن کا جو ماحول ہوتا ہے اور جو وسائل کی دستیابی ہوتی ہے اور کس طرح وسائل جھونکے جاتے ہیں، ٹرانسپورٹ سے لے کے دفاتر کھولنا، کھانا پلانا اور اچھی طرح سے ووٹ ڈلوا لینا، بڑے بڑے جلسے کرنا. تو وہ چیزیں اگر جو ہے پی ٹی آئی کے لوگ استحکام میں چلے گئے اور اس طرح کے جو ہیں الیکٹیبل بیچ میں شامل نہ ہوئے تو پھر اس کا تو پی ٹی آئی کو کافی نقصان ہوگا. اس کا قدر فائدہ جو ہے نون لیگ کو ہو جائے گا کہ پھر وہ لوگ جو ہیں دیکھیں گے کہ یہ چونکہ یہ کانسیپٹ ہوتا ہے، یہاں پہ ہمارے مبصرین نے بھی اس طرح کے تبصرے کر کر کے ماحول بنا دیا، عوام الناس کا بھی اس طرح کا ذہن سازی کی گئی ہے کہ یار ووٹ ضائع کرنے کی بجائے پھر کسے دیں. تو لیکن یہ ہے کہ نظریاتی ووٹ جو ہے وہ نظریے کی بنیاد پہ ڈلتا ہے. جس طرح پیپلز پارٹی کے ساتھ غریب عوام ضرور ہوتی ہے، لیکن مڈل کلاس کا یہ تاجر طبقہ جو ہے وہ نون لیگ کی پاکٹ ہوتی ہے. لیکن زرعی علاقے کے اندر چونکہ یہ معلوم ہے کہ ہمیشہ فصلوں کی امدادی قیمت پیپلز پارٹی کے دور میں بڑھائی جاتی ہے، تو لہٰذا زرعی علاقوں میں پیپلز پارٹی کی پذیرائی ضرور ہوتی ہے. بالکل اور ٹھیک بی بی کہہ کے رہے ہیں دور کہ میں بھی پاکستان پیپلز پارٹی کی ان علاقوں میں زیادہ پذیرائی ہوتی ہے جو زرعی علاقے ہوتے ہیں. ناظرین، شاہین قریشی صاحب بہت شکریہ پروگرام میں وقت دینے کے لیے. ناظرین، شاہین قریشی صاحب سینئر صحافی تجزیہ نگار اسنا گڈ ہویا. پاکستان جی ہن وقت پولیٹیکل سچویشن کیڑی تھی بھی ہے، چھا سبھی پارٹیوں الیکشن کے لائے متفق آہن یا کن پارٹین کے انا بھی امید ہے تا الیکشن کچھ ڈیلے کئی وجے ہن حکومت جو جو مدعو ہے ان کے وڌايو وجے. پان ان تے ڳالهائينداسين پروگرام میں بریک کھان پوءِ اسان گڏ رهجو. ناظرین، پروگرام میں ایک دفعہ بیہر بھلی کار پان ذکر پیا کیوں پاکستان جی موجودہ سیاسی صورتحال، خاص طور تے حکومت جکا پنجو مدعو پورو کرن واری ہے ऐं نگران حکومت جے لائے ہن وقت تائیں اساں کے کا تیاری نظر نہ پئی اچے. پاکستان پیپلز پارٹی چاہے تھی تا اکتوبر یا میکسیمم نومبر تائیں الیکشن جکے ہے اوا چونڈوں جکے ہیں اوے تھی ونجن، جڏهن تا نون لیگ کے اञا کچھ آسرا آہن تا حکومت جو مدعو وڌايو وڃے تا جیئں معاشی صورتحال بہتر تھی سگے. جيڪڏهن معاشی صورتحال بہتر نہ تھی تا نون لیگ کے چونڈن میں تمام جکو ہے مشکلات جو شکار مسلم لیگ نون رہندی. انہی صورتحال تے پان پروگرام میں ڳالهائينداسين سینئر صحافي ऐं تجزیہ نگار جاوید لانگا صاحب اساں گڏ ٹیلیفون لائن تے موجود آهن. جاوید صاحب، وڏي مهرباني پروگرام میں وقت ڏيڻ جي لاءِ. نون لیگ کي ڇا یہ اञا به آسرا آهن تا حکومت جو مدعو وڌايو ويندو ऐं ان करे وڌايو ويندو تا معاشي صورتحال بهتر کئی وڃے؟ چھا ما سمجھو تھا تا موجودہ معاشی صورتحال میں اگیاں مخالف پنجاب میں بھلے کیترا بھی کمزور ہتھ سان چھو نہ کیا ویا ہوجن پر نون لیگ کے پو بھی خوف ہے نا؟ مجھے خیال میں پولیٹیکل پارٹی کے
इलेक्शन में वञण खां ज़ाहिरी तौर को ख़ौफ़ न हुजणु घुरिजे। ऐं जेसिताईं मुदे वधाइण जो जेको सुवालु आहे उन में जेके 1-2 महीना आहिनि उन में पाकिस्तान जी जेका मईशत आहे, सियासत आहे या मुआशरत आहे, उन में कंहिं क़िस्म जो जेको मुआवज़ो थियणो त आहे कोन। न वरी का माशी इनकलाबी तब्दीली अचणी आहे जंहिंसां हुकूमत जी जय जयकार थी वञे ऐं पंजाब में मुस्लिम लीग जी जेका कारकर्दगी आहे उहा तमामु घणी बहितरीन ऐं स्वीपिंग थी वञे। असल में जेको टारगेट हो या जेका सूरत हाल हुई पाकिस्तान जे डिफॉल्ट थियण वारी, जंहिं ते तमामु घणो अर्सो जेका डेलिब्रेशन बि थी, बहस मुबाहिसत थिया, बैन अवी जेके मुआशी इदारा आहिनि उन्हनि बि जेके पंहिंजा सर्वे रिपोर्टूं जारी कयूं। पाकिस्तान जी मुआशी जेका सूरत हाल आहे उहा एक्यूट आहे ऐं उनजो बुनियादी सबबु IMF जो जेको प्रोग्राम आहे उनजो न थियणो हो। हाणे जॾहिं IMF जो प्रोग्राम असली तौरु थी वियो आहे ऐं स्टैंड बाय मुआहिदो थियो आहे जेको 9 महीननि जो आहे ऐं जेको आहे सो 3 किस्तुनि में पाकिस्तान खे उहे पैसा मिलणा आहिनि ऐं हिकिड़ी किस्त जेका आहे हिन ई हुकूमत खे मिलणी आहे, हिकिड़ी निगरान खे मिलणी आहे, हिकिड़ी ईंदड़ हुकूमत खे मिलणी आहे। ऐं हिन खां पोइ जेके थोरी घणी ग्रांट्स आहिनि जेके पाकिस्तान जा मुल्क आहिनि जेके सीड़पकारी करणु चाहिनि था या जन मदद करणु थी चाहिनि, चाइना, सऊदी अरब वग़ैरह, त उतां बि कुझु न कुझु पाकिस्तान खे मिलियो आहे। त मैक्सिमम जेका रिलीफ आहे हिन सूरत हाल में इहो ई थी सघे कुझु। का बि गवर्नमेंट 2-3 महीननि में का बि मुआवज़ाती जेको प्रोग्राम नथी आणे सघे। इन लाइ ॿई जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे रियलिस्टिक जेकॾहिं अप्रोच थियणु घुरिजे त चूंडूं ई उन्हनि खे सूट कनि थियूं। छाकाणि जेसि ताईं हुकूमत जो मुदो वधाइण जो या निगरान सेटअप खे प्रोलॉन्ग करण जो सुवालु आहे त हुनजो अल्टीमेटली नुक़सानु जेको आहे पॉलिटिकल सिस्टम खे ई पवंदो। इन करे नवाज़ शरीफ़ वटि बि ख़्वाहिश हूंदे बि मुंहिंजे ख़्याल में को ऑप्शन न आहे त जेको आहे सो मुदो हिन हुकूमत जो वधायो वञे या निगरान में कंहिं बि क़िस्म डिले करे। उहा पे न कंदी सरकार खे कंहिं बि सूरत में। इन करे चूंडुनि में वञिणो पवंदो ऐं हुनजो उसूली फ़ैसिलो पीपल्स पार्टी शायदि करे छॾियो आहे। मुस्लिम लीग बि हुन जूं अंदरून खाना तयारी करे पई ऐं चूंडूं ई इन ॿिन्ही पार्टियुनि खे सूर थियूं कनि। घणे भाङे मुल्की इस्टेब्लिशमेंट बि हाणे चाहे थी त चूंडूं थी वञनि ऐं हुन खां पोइ हिकिड़ो फुल फ्लैज जेको आहे सिस्टम जेको बि अचे उहो अचे। त मुस्लिम लीग ख़्वाहिश हूंदे बि हुननि खे पे न करे सघंदी। जावेद साहब, अवां सम्झो था त 2018 खां 2023 वारूं जेके चूंडूं हूंदियूं उहे मुख़्तलिफ़ हूंदियूं या RTS वेहंदो ऐं रिज़ल्ट डिले थींदा ऐं मनपसंद माण्हू पार्लियामेंट में आंदा वेंदा, या हिन भेरे अवां सम्झो था त ईअं कुझु बि न थींदो? ॾिसो, इहो हिकिड़े पस मंज़र तहत ई सभु कुझु थियो। हिकिड़ो प्रोजेक्ट इन प्लेस हो ऐं हुन रिजीम खे आणो ऐं हिकिड़ा डिज़ाइन्स हुआ पॉलिटिकल, जंहिंमें हुन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जा माण्हू बि जेको आहे हिसेदार हुआ ऐं उन्हनि वटि प्लान हो त 10 सालनि लाइ घटि में घटि गवर्नमेंट कबी ऐं हुनजो खाको हीअं हूंदो ऐं हुन खां पोइ सदारती निज़ाम आणिबो। त इहा सॼी जेका मैनिपुलेशन आहे या हथ चुरांद सिस्टम्स आहे हिकिड़े डिज़ाइन्स तहत कई वई ऐं हिन वक़्तु असांखे बज़ाहिर अहिड़ा डिज़ाइन नथा नज़र अचनि। ऐं न वरी पाकिस्तान जी जेका मजमूई सूरत हाल आहे, हुनजो पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, मुआशी सूरत हाल आहे, इस्तकाम हुनजो ऐं बैन अवी जेका कसाद बाज़ारी या इन्फ्लेशन आहे या जेको माली बहरान आहे ग्लोबल हले थो पियो, उनजे खे नज़र में रखंदे कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो जेको एडवेंचर आहे उहो केर बि जेको आहे नथो करे सघे। पाकिस्तान आहे, उते आइडल सिचुएशन न थींदी, मनोवरिंग थींदी, इंजीनियरिंग थींदी ऐं ज़ाहिर आहे सभु कार्ड्स जेके आहिनि उहे न सिविलियन वटि हूंदा न एस्टेब्लिशमेंट हूंदा। गिव एंड टेक हूंदी। हिकिड़ो जेका ईंदड़ हुकूमत आहे उहा बि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी नेचर में हिकिड़ी उभूरी हुकूमत हूंदी जंहिंखे तमामु घणा टारगेट ऐं टास्क हूंदा। छाकाणि पाकिस्तान पटड़ी तां हर तरह सां लही चुको आहे, हुनखे वापसि आणणु हिकिड़ो वॾो टास्क आहे ऐं उहो टास्क इहे जेके प्रोजेक्ट डिज़ाइन्स इरादा जेके रखी करे पंहिंजा जेके पॉकेट्स आहिनि उहे रखी करे कतई तौरु नथो थी सघे। इन करे मुंहिंजे ख़्याल में एॾी वॾी हथ चुरान न थींदी। बाक़ी माइन्यूट इंजीनियरिंग जेका आहे इलेक्शन खां अॻु बि थींदी, पोइ बि थींदी। सिस्टम में बि जेको आहे मनूवरिंग सूबनि जे अंदरि जेका आहे मनपसंद सरकारूं जेके कंहिं न कंहिं हद ताईं जेके जिन सां वर्किंग रिलेशनशिप हुजनि या जेके ताबेदार हुजनि या सेमी ख़ुदि मुख़्तियार हुजनि, अहिड़ियूं तूं पाकिस्तान में थींदियूं रहियूं ऐं आहिनि ऐं हुनजो अॻु में माज़ी रहियो आहे ऐं हाणे बि असां अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल ॾिसंदासीं। बाक़ी एब्सोल्यूटली सिस्टम ते असरअंदाज़ थी पंहिंजे मर्ज़ी जा नतीजा जेके आहिनि उहे कतई तौर ते न अची सघनि था, न मुल्क कहिड़ी तरह सां उहो अफोर्ड करे सघे थो। मुंहिंजे ख़्याल मतिलबु में अवां जावेद साहब, अवां इहो सम्झो था त 2018 जीअं हिन इलेक्शन में को बि प्रोजेक्ट न हलंदो? प्रोजेक्ट न हलणु घुरिजे। इरादा डिज़ाइन पंहिंजी जाइ ते हूंदा। प्रोजेक्ट जेको आहे उहो इन्फोर्स न थी सघंदो, छाकाणि जो ज़मीनी हक़ीक़तूं मुख़्तलिफ़ आहिनि। हर भेरे जेका हूंदा आहिनि प्रोजेक्ट्स आहिनि उहे पंहिंजे ज़मान मकान में स्पेस एंड टाइम में हलंदा आहिनि ऐं उन वक़्त जूं जेके बैन अवी हालतूं ऐं मुल्की हालतूं किथे न किथे उन्हनि डिज़ाइन खे सूट करे वेंदियूं आहिनि।
ऐं 2018 में उन्हनि मुकमिल सूट कयो, 2014 खां 13 खां उन्हनि जी तयारी हुई, ऐं 18 में जेको उन्हनि खे अमल में आंदो वियो, ऐं उन तजुर्बे तमामु भयानक नतीजा बि ॾिना, ऐं वरी वरी अहिड़ा तजुर्बा जेके आहिनि उन्हनि जी तमामु वॾी क़ीमत आहे। इन करे तव्हां असां जेको आहे पॉलिटिकल स्टूडेंट तौरु इहो चई सघूं था त ईंदड़ कुझु जेके साल हूंदा उहो घटि में घटि अहिड़े एडवेंचर मुहिम जी न हूंदा। अंदरो अंदर कुझु शयूं खिचड़ियूं ज़रूरु पचंदियूं हूंदियूं ऐं कुझु मनसूबा हूंदा, पर एॾो वॾो जेको आहे सो मास स्केल डिज़ाइन जो या मैक्रो लेवल जो मनसूबो तव्हांखे ईंदे घटि में घटि ईंदड़ 2-3 सालनि ताईं इहो ॾिसण में नथो अचे को अहिड़ो एडवेंचर थी सघे। जावेद साहब इहो ॿुधाइजो त जेकॾहिं अव्हां चओ था को प्रोजेक्ट न हलंदो ऐं अवाम जेको आहे अंदरूनी तौर ते उहो उनखे सपोर्ट करे वञे या उनखे वोट ॾेई वञे जंहिंखे ताक़तवर धुरियूं नथियूं चाहिनि, त पोइ छा थींदो? ॾिसो, आवाम त जंहिंखे वोट ॾींदो उनखे डिस्प्ले बि करिणो पवंदो न। मिसाल तौरु असां चऊं त उहे पार्टियूं जिन खे हींअर जेको आहे नापसंदगी जी इज़हार सां ऐं लीडरशिप ॾिसी थी वञे, उन्हनि खे पंहिंजी इलेक्शनरिंग जो हिकिड़ो आर्ट आहे, उहो नेटवर्क आहे मुकमल तौर ते। उन लाइ कैंडिडेट्स बीहण ऐं खटींदड़ कैंडिडेट्स हुजनि, इलेक्टेबल्स हुजनि, उन लाइ पैसा हुजनि, उन लाइ प्रोपेगेंडा हुजे, तव्हांजे पार्टियुनि जा यूनिट इंटेक्स हुजनि, तव्हांजे वर्कर जी स्टेमिना हुजे, इहे सभु डायनामिक्स आहिनि जेके घुर्बल आहिनि। जेका बि पार्टी जेकॾहिं ईअं करे वई ऐं अवाम हुन सां गॾु आहे त ज़ाहिरी तौरु उनखे उनजो बेनिफिट मिली सघे थो, पर उन लाइ तमामु घणी तयारी जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं मूंखे नथो लॻे त जहिड़े नमूने सां इहे तजुर्बा थिया आहिनि ऐं जहिड़े नमूने पुराणे सेटअप खे ड्राथो वियो आहे, गुज़िरियल जेका हुकूमत हुई उन जे अंदरि ऐं उन पार्टी जे अंदरि जेॾी का तोड़ फोड़ थी आहे, त PTI समेत अहिड़ा सभिनी ग्रुप्स ऐं पार्टियुनि जो रिवाइवल जेके अॻे सिस्टम जा बेनिफिशरी हुआ, एतिरो जल्दी सर्वाइव करणु मूंखे नज़र नथो अचे। जावेद साहब ब्रेक खां पहिरियां असां महिमान सां पिया ॻाल्हायोसीं, मां उन खां सवाल कयो त नून लीग पंजाब में कहिड़े नैरेटिव या कहिड़े मैनिफेस्टो सां इलेक्शन में वेंदी। पीपल्स पार्टी जो सवाल अव्हां खां मां कयां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़ो नैरेटिव आवाम जे अॻियां रखंदी या छा मैनिफेस्टो ॾींदी, या अव्हां सम्झो था त रोटी कपिड़ा और मकान वारे नारे ते ई पाकिस्तान पीपल्स पार्टी ही बि इलेक्शन विढ़ंदी? न, पीपल्स पार्टी रोटी कपिड़ा और मकान वारे नारे ते इलेक्शन त अॻियों बि न विढ़ियो न। उन खां पोइ घटि में घटि कुझु सफल नारा। हाणे मुंहिंजे करे ॿई जेके पार्टियूं आहिनि उन्हनि वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई कार्ड आहे, त उन्हनि मुल्क खे डिफॉल्ट खां बहरान खां बचायो ऐं हिकु नैरेटिव बिल्डिंग आहे हाणे जेका थिए पई त मुल्क जे ख़िलाफ़ हिकिड़ी संगीन साज़िश थी रही हुई, जंहिंमें इंटरनेशनल इदारा, मुल्क, इज़राइल, मालियाती इदारा सभु इन्वॉल्व आहे। उन साज़िश खां ऐं डिफॉल्ट थियण खां, ॾेवाले थियण खां मुल्क खे हिननि पार्टियुनि बचायो आहे ऐं सिस्टम खे मुआशी, समाजी ऐं मुआशरती तौरु जेको नुक़सानु पहुतो उनखे रिपेयर कयो आहे ऐं घटि में घटि मुल्क खे उन्हनि इलेक्शन ऐं डेमोक्रेसी राह ते वापसि आंदो आहे। ऐं मुस्लिम लीग वटि पंजाब में इहो आहे त जेको पुराणो नारो आहे उन्हनि जो, त उन्हनि खे जेको आहे तरक़ी जो जेको उन्हनि जो गाॾो रोकियो वियो ऐं उन्हनि जेके मास प्रोजेक्ट बि शुरू कया उहे हींअर ताईं वॾी तरक़ी थी वञे आहे, पंजाब जो पाकिस्तान जो नक्शो बदिलजी वञे आहे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे न हटायो वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे ई कुझु नारा आहिनि जेके उन्हनि ते ई प्ले कंदा। ऐं ॿियो इहो आहे त हीअ पंहिंजे मुखालफ़नि खे इलेक्शन में केतिरो जेको आहे ज़ेर करे या एस्टेब्लिशमेंट केतिरो जेको आहे कंट्रोल करे सघे थी, इन्हनि सभिनी ते दारोमदार आहे। ऐं बैन अवी सूरत हाल में जेके इंटरनेशनल मुल्क जेके हलणु चाहिनि था फ्यूचर जे पाकिस्तान सां, उहे केॾो सपोर्ट था कनि जेके मौजूदा सिस्टम या स्ट्रक्चर जी पार्टियूं आहिनि, इहो सॼो इन ते डिपेंड थो करे पियो। इहो वक़्त खां अॻे चवणु आहे त इहे पार्टियूं कहिड़ा कार्ड खणी ईंदियूं, छाकाणि जो 2 महीननि में ॾिसिजे त ही किथे था वञी बीहनि ऐं निगरान हुकूमत जेका आहे पंहिंजे 3 महीननि अंदरि जेके कहिड़ा रंग थी ॾेखारे, उनखां पोइ ई जॾहिं इलेक्शन कैंपेन थींदी तॾहिं ई चई सघिबो कि पार्टी जेको कहिड़ो रस्तो थो वठनि। बहरहाल हिननि वटि सेल करण लाइ का वॾी जेका आहे वॾो वखर कोन्हे को, ऐं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जंहिंसां मिलाए करे ई जेको आहे इलेक्शन में ईंदो। अच्छा जावेद साहब, इहो पिणु ॿुधाईंदा हलिजो त अव्हांखे छा थो लॻे त इस्टेब्लिशमेंट जो हिन वक़्तु ईअं सम्झी खणी चइजे त फेवरेट केरु थो थी सघे वज़ीर आज़म जे कैंडिडेट जे तौर ते? ॾिसो, झगड़नि खां पोइ जेको तजुर्बो हूंदो आहे, इस्टेब्लिशमेंट जी ख्वाहिश हूंदी आहे त हमेशह अहिड़ो माण्हू हुजे जेको लेस प्रॉब्लमेटिक हुजे, झगड़ा घटि करे, ख़ामोश हुजे ऐं ख़ामोशी सां जेके मामला आहिनि उहे कंदो रहे। अहिड़ी सूरत हाल में त उन लाइ आइडियल जेको आहे उहो शहबाज़ शरीफ़ आहे। पर हाणे जीअं त मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे उहा शहबाज़ शरीफ़ जी पार्टी न आहे, उहा नवाज़ शरीफ़ जी पार्टी आहे, वोट उनजो आहे, डिसीजन पावर उन वटि आहे। इन करे जेकॾहिं असां खणी चऊं बि सही त इस्टेब्लिशमेंट जो फेवरेट हींअर वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आहे, जेको आहे IMF जे प्रोग्राम खां वठी जेके मुश्किल मामला आहिनि
उन तरह सां सहकारी बि रहियो आहे, हिकिड़े पेज ते बि रहियो आहे ऐं घणो प्रॉब्लमेटिक न आहे ऐं सुठो एडमिनिस्ट्रेटर बि आहे। पर इन सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि पॉपुलर जेका आहे लीडरशिप उहा ई विन ओवर कंदी आहे, छाकाणि फ़ैसिला बि उन जा थींदा आहिनि ऐं फेस बि उन जो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहा ख़्वाहिश अहिड़े दौर में मटीरियलाइज़ नथी थी सघे जॾहिं एस्टेब्लिशमेंट ख़ुदि कमज़ोर हुजे, हिकिड़े वॾे बहिरान मां अंदरूनी मां गुज़री हुजे ऐं उते बि तोड़ फोड़ मौजूदु हुजे ऐं रिकवर करण जूं कोशिशूं जेके आहिनि उते बि जारी हुजनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे तमामु घणा जेके हिसास संगीन नोए जा केसिस जेके आहिनि उहे मिलिट्री कोर्ट्स में डिसाइड थियणा आहिनि ऐं अंदरि बि जेको आहे सो तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके अनडिसाइड थियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल में जावेद लांगा साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, पाकिस्तान जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे, हुकूमत जंहिंमें मुद्दो पंहिंजो पूरो पई करे ऐं कुझु पार्टियूं इलेक्शन जी ख़्वाहिश रखनि थियूं, चूंडुनि जी ख़्वाहिश रखनि थियूं, त कुझु पार्टियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके उन्हनि जी ख़्वाहिश आहे त हिन हुकूमत जो जेको मुद्दो आहे उहो तक़रीबन साल ताईं वधायो वञे, त जीअं मुआशी जेका सूरत हाल आहे पाकिस्तान जी उन खे बहितर कयो वञे। उन खां पोइ जेकॾहिं चूंडुनि जो ऐलान थिए थो त उन खां पोइ चूंडूं करायूं वञनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त अक्टूबर या नवंबर में चूंडूं थी वञनि। ऐं जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में चूंडूं थियनि थियूं त पोइ सुवाल इहो आहे त छा कंहिं पार्टी खे वाज़े अक्सरियत मिली सघंदी या हिकु भेरो ॿीहर वरी हंग पार्लियामेंट हूंदी जंहिंमें ॿ टे पार्टियूं गॾिजी हुकूमत ठाहींदियूं। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थी त छा जेको मौजूदा सिस्टम हिन वक़्तु हुकूमत में आहे वफ़ाक़ में, छा अहिड़ो ई को सिस्टम जोड़ियो वेंदो? जेकॾहिं अहिड़ो सिस्टम जोड़ियो वियो त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी शहबाज शरीफ़ के एज़ ए प्राइम मिनिस्टर कैंडिडेट तौरु एक्सेप्ट कंदी? छा जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो पाण खे PM शिप जे लाइ कैंडिडेट तौरु पार्लियामेंट में पेश कंदो त अहिड़ी सूरत हाल में छा नून लीग बिलावल खे सपोर्ट कंदी या न कंदी? छा तहरीक इंसाफ़ अहिड़ी पार्लियामेंट में कहिड़ो किरदारु अदा करे सघंदी ऐं इलेक्शन में जेको आहे कहिड़ो किरदारु अदा करे सघंदी? इहे तमामु अहम सवाल आहिनि जेके ईंदड़ चूंडुनि में वाज़े थियणा आहिनि। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।